You are watching 12 p.m. Bulletin. सेमर तालके जी यूसी आराज़ी में ॻोठाणनि रेलवे लाइन खे कट ॾेई छॾियो। कट बाद पाणी जो तेज़ वहकिरो भान सईदाबाद जे सिम नाले तरफ़ वधणु लॻो। यूसी आराज़ी जा 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि, रस्तनि घिटियुनि ऐं घरनि में 4 फुटनि ताईं पाणी बीठल। पाणी जे तेज़ वहकिरे सबबि सेमर टोल प्लाज़ा वटि पुल किरी पई। इंतज़ामिया सेमर खां दादू वेंदड़ रोड बंदि करे छॾियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते कट ऐं घारनि खां पोइ मंझर ढंढ में पाणी जी सतह में 2 फुट लाथ अची वई। मंछर में पानी की सतह घटिजी 22 फुट 4 इंच थी वई। 0 पॉइंट वटि MNV ड्रेन के बंद के लगल घारो वधी 400 फुट थी वियो। पानी के वहकिरे सेमण तालके जा समय ॻोठ ॿोड़े छॾिया। मुतासिर ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पानी उकारे लॾपलाण ते मजबूर। लाड़काणो मां चूंडियल GTA MPA मौज़म अब्बासी ॿोध मुतासिरनि जी मदद न थियण ते एहतजाजनि असेंबली रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मौज़म अब्बासी पंहिंजी इस्तीफ़ा स्पीकर ॾांहुं उमाणी छॾी। इस्तीफ़ा में GTA MPA मौक़िफ़ रखियो आहे त ॿोॾ दौरान इंतज़ामिया पीपल्स पार्टी जे कंट्रोल में रही कमु करे थी। PP हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी चुकी आहे। हुकुमराननि जी नाअहली सबबि सिंध जो अवाम क़यामत जहिड़े ॾुखे दौर मां गुज़री रहियो आहे। चूंडियल नुमाइंदो हुजण बावजूद मौजूदा सूरत हाल में पाण खे बेवस महसूस करियां थो। तक लाइ को कम न करे सघण ते असेंबली रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। मंछर ढंढ के कट ऐं घारनि बावजूद जोही तालके तां ॿोॾ जो ख़तरो न टरियो। जोही तालके जी हद में MNV ड्रेन में लाथ अचण लगी। जोही कॉलेज ऐं ॻोठ बख्श अली रिंद सूदो मुख़्तलिफ़ हंधनि ते बंद जी मज़बूती लाइ कमु जारी। बंद जे कमज़ोर हिसनि खे मिटी जे बाचकनि ऐं लकड़नि सां मज़बूत कयो पियो वञे। रिंग बंद ते क़ुरान ख़्वानी करे शहर जे तहफ़ुज़ लाइ इज्तिमाई दुआ घुरी वई। कराची में फौथियल जोही वासिन नींगरी जो तॾो रिंग बंद ते विछायो वियो। नींगरी जे पोयरनि सां ताज़ियतुनि जो सिलसिलो जारी। केन शाह शहर में ॿोॾ जे पाणी में फाथल शहरियुनि जी हिक ॿी वीडियो सोशल मीडिया ते साम्हूं अची वई। ॻिचीअ ताईं पाणी में मुॾल हिकु शहरी वीडियो में चई रहियो आहे त पाणी में फाथल ॿारनि ऐं नियाणियुनि जी सार न लधी वई आहे। रेस्क्यू टीम्स ऐं ॿेड़ियूं उमारण वारियूं दावाऊं कूड़ आहिनि। असांखे निधड़को छॾियो वियो आहे। असां हिते 4 ॾींहंनि खां बुख ते वेठा आहियूं। छा केन शाह सिंध ऐं पाकिस्तान जो हिसो नाहे? सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां नोटिस वठण जी अपील। दादू शहर जे PCB ग्राउंड जी